पूरे मुल्क जी मीरपुर माथेलो में भी क़ौमी अमन कमेटी तरफ़ां कश्मीर यकजहती रैली कढी पई वञे। अचो त रैली में मौजूद अॻवाननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। अॼु रैली कश्मीर सां यकजहती जे हवाले सां कढी पई वञे, जिन जो मेन मक़सदु इहो आहे त जे कश्मीरी 70 साल खां ज़ुल्म जे घाणे में पिसजी रहिया आहिनि। असां UN खे ॿुधाइणु चाहियूं था त महिरबानी करे कश्मीर तां इहो ज़ुल्म बंदि कयो वञे। 5 फरवरी अॼु कश्मीर डे आहे, कश्मीर सां यकजहती जो ॾींहुं आहे। असां भरपूर नमूने क़ौमी अमन कमेटी तरफ़ां हीअ रैली कढूं पिया। असांजो हिकिड़ो ई मैसेज आहे त जेको मोदी सरकार तरफ़ां कश्मीरनि ते ज़ुल्म करे थी, जबर करे थी, ॾाढ करे थी, असां उन मोदी सरकार खे ॿुधायूं था त कश्मीर आवाम अकेली न आहे, असां पाकिस्तान जी आवाम उन सां गॾु आहे ऐं असांजा क़ौमी अमन कमेटी जा 20 लाख मेंबर भी उन सां गॾु आहिनि। इंशाअल्लाह ताला असांजो कश्मीर सां साथ जारी रहंदो। जे हवाले सां जेके रैलियूं निकिरनि थी इनखे असां बिल्कुलु सिक्योरिटी प्रोवाइड कई आहे ऐं असां पाण बि जेको आहे सो इन रैली में शामिलु आहियूं, सिंध पुलिस जे तरफ़ां ऐं पंहिंजो पाकिस्तान जे तरफ़ां। सिंध पुलिस कश्मीर सां गॾु आहियूं। असांजा जेका पाकिस्तानी आहिनि सभु कश्मीर सां गॾु आहिनि। कश्मीर जी आज़ादी वठी करे रहंदासीं इंशाअल्लाह। मोदी खे नाकाम कंदासीं। मोदी पाकिस्तान पूरो कश्मीर सां गॾु आहे, इंशाअल्लाह गॾु रहंदासीं। जेतिरियूं कुर्बानियूं थियूं ॾियणियूं पवंदियूं असां ॾींदासीं। असां जीअं त अॼु असां जेका ही कश्मीर जे हक़ में जेका रैली कढूं था ऐं असां पाकिस्तान आर्मी सां गॾु आहियूं ऐं असां मुखालिफ़नि खे, असां पाकिस्तान जे दुश्मननि खे उहो ॿुधाइणु चाहियूं था। अॼु असांजी जेका ही क़यादत आहे नौजवाननि जी, इहो सम्झी सघनि त असां कमज़ोर आहियूं, कमज़ोर न आहियूं। असां मुस्लमाननि जो इहो सब्र आहे। मोदी कुत्ता तूं सम्झ, तुंहिंजो ज़ुल्म इहो काफ़ी टाइम हली न सघंदो। ही पाकिस्तान जी 22 करोड़ आवाम ऐं नौजवान जेकॾहिं समुंड वांगुरु ए छोली ॾिनी तूं लुड़ियो हलियो वेंदे। असां तोखे ॿुधाइणु चाहियूं था पाकिस्तान आर्मी सां असांजो नौजवान, स्कूल जा शागिर्द ऐं यूनिवर्सिटी शागिर्द, पर जेकी अवाम आहे इहा पाकिस्तान जी IAS आहे ऐं पाकिस्तान आर्मी सां गॾु आहे। जेकी रैली असां गॾु रहिया आहियूं कश्मीर जे यकजहती जो ॾियारो मल्हाए रहिया आहियूं। असां अक़वाम मुतहिदा खे आज़ादु करणु चाहियूं था। जेके ज़ुल्म थी रहिया आहिनि असां उहे बर्दाश्त न कंदासीं। मोदी हुकूमत ते असां लानत कयूं था ऐं जेको असां कश्मीर जी आज़ादी तां चुप करे न वेंदासीं। 100 साल थियण वारो आहे जेको आज़ादु न थियो आहे कश्मीर। बाक़ी जेकॾहिं कोई हिंदू मुल्क हुजे हा त मां सम्झां थो 4-5 साल में ई आज़ादु थी वञे आहे। लखनि में माण्हू जेके आहिनि शहीद थिए आहिनि, पोइ बि कंहिंखे कोई जूं न थी विया आहे। अक़वाम मुतहिदा किथे आहे ऐं आम या मुस्लमाननि खे असां अपील था कयूं अॻिते अचो, आज़ादु करायो कश्मीर। ज़ुल्म थी रहियो आहे कश्मीर सां, ज़रूरु कश्मीर आज़ादु थींदो हिकु ॾींहुं। जेके हक़ूक़ में हक़ आहिनि असां जवान मुड़ुसनि जे लाइ कढूं था ऐं कश्मीर जे हक़ में कढूं था। हिते बि आहे कि कश्मीर जे अवाम खे तकलीफ़ यानी असांखे तकलीफ़ आहे, तंहिं करे असां सभु जेके बि पाकिस्तान जी अवाम आहे, नंढा वॾा पोड़ा जवान, सभु असां कश्मीर सां गॾु। जी बिल्कुलु, तव्हां अॻवाननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु आहे त कश्मीर पाकिस्तान जी शाहरग आहे। असांजी कश्मीर जी आज़ादी ते जदोजहद जारी रहंदी। कैमरामैन राशिद महर सां गॾु ग़ुलाम मुस्तफ़ा महर, अवाम जो सहारो TV, मीरपुर माथेल।